सिंध ऑनलाइन स्कूल में ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां मुफ़रद ऐं मुरकब अंगनि जे बारे में पढ़ंदासीं, यानी प्राइम एंड कंपोजिट नंबर्स। इहा बि अंगनि जी हिकिड़ी क्लासिफिकेशन या दर्जाबंदी आहे जंहिं ते असां गौर कंदासीं। पर मौज़ू ते वञण खां पहिरीं अचो त मां तव्हांखे ॿुधायां त साइंसदान रिसर्च कीअं कंदा आहिनि। रिसर्च करण लाइ सभिनी खां पहिरीं जंहिं मौज़ूअ जे बारे में उनखे रिसर्च करणी हूंदी आहे या वधीक ॼाण करणी हूंदी आहे, उन जे बारे में अदाद शुमार गॾु कंदा आहिनि, यानी अंग अदद गॾु कंदा आहिनि। पोइ उन्हनि अंगनि अददनि खे पाण में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एनालाइज़ करे या मुख़्तलिफ़ हिस्सनि में विरहाए मुख़्तलिफ़ जा दर्जिया करे ऐं उन मां नतीजा अख़ज़ कंदा आहिनि। सभिनी खां पहिरीं अमल जेको हूंदो आहे रिसर्च जो, उहो हूंदो आहे अंग अदद गॾु करणु। छो न असां तव्हां सां गॾिजी हिन सबक में थोरी रिसर्च कयूं। इहा रिसर्च हूंदी जुज़नि जे बारे में। जुज़नि खे त असां पढ़ी आया आहियूं, असांखे ख़बर आहे जुज़ा छा आहिनि। सो अचो त हिन महिल गॾिजी तव्हां सां असां जुज़नि जी रिसर्च कयूं, जुज़नि ते उन्हनि खे तजियो कयूं। इन लाइ असां घणो अंदर त कोन वठंदासीं, छो त हुनमें वक़्तु लॻंदो। असां ईअं था कयूं जा जुज़ो था वठूं 1 खां 20 ताईं जे अदद आहिनि उन्हनि जा, उन ते कयूं था थोरो तजियो, थोरो उन्हनि जो रिसर्च, ऐं ॾिसूं था त उन्हनि में कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। जीअं हाणे चयोसीं त असां 1 खां 20 ताईं जुज़नि जो कंदासीं तजियो, यानी रिसर्च कंदासीं 1 खां 20 ताईं जुज़नि जो। उन लाइ असांखे सभिनी खां पहिरीं अंग अखर खपंदा। ही आहिनि असांजा अंग अखर। ही आहे अंग ऐं ही आहिनि हुन जा जुज़ा, 1 खां वठी ऐं 20 ताईं। सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं त इन्हनि में जुज़ा केतिरा केतिरा आहिनि। असां ॾिठो त कंहिं में 1 आहे, कुझु में 2 आहिनि, कुझु में 3, कुझु में 4, कुझु में 4 खां वधीक 5, 6। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ अंगनि में मुख़्तलिफ़ तइदाद में जुज़ा आहिनि। असां अचो त रिसर्च में इहो था कयूं त असां ॾिसूं था त 1 जुज़ो कहिड़नि अंगनि में आहे, केतिरनि में आहे, 2 जुज़ा केतिरनि में आहिनि, ऐं 2 खां वधीक जुज़ा केतिरनि में आहिनि। उन लाइ असां लिखी छॾियो त केतिरा जुज़ा आहिनि कहिड़े अंग में, ऐं रंग करे छॾियोसीं ब्लू रंग जंहिंमें 1 जुज़ो आहे, साओ रंग जंहिंमें 2 जुज़ा आहिनि, ऐं नारंगी या हल्को ऑरेंज रंग जंहिंमें 2 खां वधीक जुज़ा आहिनि। असांखे ख़बर पई त रुगो 1 अंग जेको आहे उन में आहे 1 जुज़ो। कुझु अंगनि में 2 जुज़ा आहिनि जेके 10 खां मथे बि आहिनि, 10 खां घटि बि आहिनि, उन में 2 जुज़ा आहिनि, ऐं घणनि अंगनि में 2 खां वधीक जुज़ा आहिनि। उनखे जेकॾहिं मां हिकिड़ी टेबल जे सूरत में लिखंदुसि त ईअं थींदो त 1 जुज़ो आहे 1 जो, 2 जुज़ा आहिनि 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ऐं 19 जा, ऐं 2 खां वधीक जुज़ा 4, 6, 8, 9, 10, 12 ऐं एसि ताईं ईअं आहिनि। हीअ असांजो थी वियो रिसर्च जुज़नि ते, ऐं असांखे उन मां हीअ ॼाण मिली। अचो त हिन ॼाण खे वधीक असां इस्तेमालु कयूं। साॻी ॼाण मूं लिखियो आहे, ऐं हिन जी हाणे कंदासीं दर्जाबंदी जुज़नि जे मुताबिक़, यानी असां दर्जाबंदी या क्लासिफिकेशन ईअं कई, 1 जुज़ो कंहिंजो आहे, 2 जुज़नि वारा ऐं 2 खां वधीक जुज़नि वारा अदद। 3 असां उनजा दर्जा ठाहे छॾिया, 3 क्लासिस ठाहे छॾिया, या 3 क़िस्म ठाहे छॾिया। हाणे जिन जा 2 जुज़ा आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं मुफ़रद अंग या मुफ़रद अदद, जंहिंजा सिर्फ़ु 2 जुज़ा आहिनि, रुगो 2 जुज़ा आहिनि, 2 खां वधीक कोन। जिन जा 2 खां वधीक जुज़ा आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं मुरकब अंग, 2 खां वधीक। पर जंहिंजो 1 जुज़ो आहे उहो थींदो न को मुफ़रद न को मुरकब, छो त ॿिन्ही मां कंहिं में कोन्हे। इहो 1 आहे ऐं उहो न को मुफ़रद आहे न को मुरकब आहे। हाणे अचो त असां हुननि जो वस्फ़ूं लिखूं। इन मां मुफ़रद अदद उहे अदद आहिनि जिन जा जुज़ा सिर्फ़ु 2 आहिनि, यानी 1 आहे ऐं 1 पाण उहो अंग आहे। हिननि ॿिन्ही जा जेके 2, हिन सभिनी जा जुज़ा 2, 3, 5, 7 असां हिनखे ॾिठो त या हिनजो अंग 1 आहे हुनजो जुज़ो, या पाण अंग हुनजो जुज़ो आहे। मुरकब अदद उहे आहिनि जिन जा 2 खां वधीक जुज़ा आहिनि।
अंग जी आदत हिकु, न को मुफ़रिद आहे न को मुरकब आहे। Prime numbers are those which have only two factors, yani number one या number itself. Composite numbers have more than two factors, more than two. Identity one is multiplicative identity. It is neither prime nor composite. याद कयो त असां यूनिट 2 में पढ़ी आया आहियूं त कंहिं बि अदद खे हिक सां ज़र्ब या वंड करण सां अदद ते फर्क न पवंदो आहे। हिक ज़र्ब ऐं वंड जो हिक जहिड़ाई वारो अंग आहे, यानी मल्टीप्लिकेशन या डिवीजन आइडेंटिटी आहे। ऐं अदद हिक उन्हे जे करे ई छो त ज़र्ब ऐं वंड सां हिक सां ज़र्ब या वंड सां अदद ते को बि फर्क कोन पवंदो आहे, उनजे करे उहो सभिनी खे वंडे सघे थो ऐं सभिनी खे ज़र्ब करे बि साॻियो ई जवाब मिले थो। उनजे करे अदद हिकु सभिनी अंगनि जो जुज़ो आहे। असां हाणे पहिरियां 6 मुफ़रद अंग जेके आहिनि उहे लिखी था छॾियूं, जेके आहे 2, 3, 5, 7, 11 ऐं 13। इहे पहिरियां 6 नंढे में नंढा मुफ़रद अंग। हिन में असां ॾिसंदासीं वधीक रिसर्च करे त सिर्फ़ 2 जेको आहे उहो ॿधी अंग आहे, बाक़ी 3, 5, 7, 11 ऐं 13 इहे आहिनि 21 अंग आहिनि। असां कीअं ॿधी अंग हाणे सुञाणे सघूं था। तो सवाइ अदद ॿिनि जे सभु मुफ़रद अंग 21 हूंदा आहिनि। इहो असां हिकिड़ो रिसर्च मां असां हिकिड़ो इहो रूल या क़ाइदो ठाहियो। ॿियो क़ाइदो इहो ठाहियोसीं त अदद 2 अकेलो ॿधी अंग आहे जेको मुफ़रद आहे। ॿिया सभु अदद जेके मुफ़रद आहिनि उहे 21 आहिनि, उहे ॿधी कोन आहिनि। अचो त मुफ़रद ऐं मुरकब अंगनि जा कुझु मिसाल ॾिसूं ऐं अंगनि खे सुञाणूं त कहिड़ा अंग मुफ़रद आहिनि ऐं कहिड़ा मुरकब आहिनि। इन लाइ असांखे ज़रूरत पवंदी पहिरियनि 6 मुफ़रद अंगनि जी, सो उन्हनि खे असां हिते आणियूं था। कहिड़ो अंग मुफ़रद आहे, 23 या 8? हाणे हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जो असां 8 जा बि जुज़ा कढूं सभु ऐं 23 जा बि सभु जुज़ा कढूं, पोइ ॾिसूं त कंहिंजा ॿिनि खां वधीक जुज़ा आहिनि त उहो मुरकब हूंदो, जंहिंजा रुॻो 2 जुज़ा हूंदा यानी अंग पाण ऐं अंग हिकु, उहो जेको आहे मुफ़रद अंग हूंदो। ॿियो तरीक़ो इहो आहे त जेको मूं हाणे तव्हांखे ॿुधायो त असां उन्हनि खे वंडे ॾिसूं पहिरियनि 6 मुफ़रद अंगनि सां, जेको वंडिजी वञे उहो मुरकब हूंदो, बाक़ी ॿियो जेको आहे मुफ़रद हूंदो। अचो शुरू कयूं 23 खां। 23 खे 2 सां वंडींदासीं, खोड़ो कोन लॻंदो। 3 सां खोड़ो कोन लॻंदो। 5 सां खोड़ो कोन लॻंदो। 7 सां खोड़ो कोन लॻंदो। 7 त्रिका 21 ऐं 7 चौं 28, सो कोन थो लॻे। 11 जो खोड़ो कोन लॻंदो। 13 जो खोड़ो बि कोन लॻंदो। अचो त हाणे 8 खे परखियूं। 8 ते 2 जो खोड़ो लॻंदो। 8 ॾूं 4 ॾूं 8, सो 4 दफ़ा खोड़ो लॻे थो। उनजे करे 8 जा ज़रबींदड़ टियों ज़रबींदड़ बि आहे 2, यानी 8 पाण अंग हिकु त ज़रबींदड़ हूंदो ई हूंदो आहे या जुज़ो हूंदो ई हूंदो आहे, पर 2 बि 8 जो जुज़ो आहे। इन जे करे 8 खे 2 खां वधीक जुज़ा आहिनि, सो 8 जेको आहे उहो मुफ़रद अंग कोन्हे। 23 ते खोड़ो कोन लॻंदो, अॻियां ॾिसंदासीं त खोड़ा कोन लॻंदा। उनजे करे 23 जा जुज़ा आहिनि रुॻो 2, 23 ऐं 1, रुॻो 2 जुज़ा आहिनि। उनजे करे ही अंग जेको आहे उहो असांजो मुफ़रद अंग आहे। सुञाणो त कहिड़ा अंग मुफ़रद आहिनि ऐं कहिड़ा मुरकब आहिनि। 8, 17, 9 ऐं 5। 8 त असां ॾिसी चुका आहियूं हिन महिल असांखे ख़बर आहे त 8 ते 2 जो खोड़ो लॻे थो, उनजे करे 8 जेको आहे उहो असां वटि मुरकब अंग आहे, यानी कंपोज़िट आहे। 17 खे ॾिसंदासीं त 17 ते खोड़ो लॻे थो 2 जो कोन थो लॻे, 3 जो कोन थो लॻे, 5 जो कोन, 7 जो कोन, 11 जो कोन, 13 जो कोन। उनजे करे 7 ते ॿियो को खोड़ो कोन थो लॻे। उन जा सिर्फ़ु 2 जुज़ा आहिनि, 17 ऐं अंग पाण। उनजे करे 17 जेको आहे उहो असां वटि प्राइम नंबर आहे, यानी मुफ़रद आहे। 9 ते असां ॾिसंदासीं त 9 ते 2 जो खोड़ो कोन लॻंदो। 9 ते 3 जो खोड़ो लॻे थो, 3 टिका 9,
सो उनजे करे हिनखे हिकिड़ो टियों बि जुज़ो आहे, उनजे करे इहो असां वटि कंपोज़िट नंबर आहे। पंज, पंजनि ते ॾिसूं, पंज त पाण असांखे ख़बर आहे त पहिरियनि पंजनि मुफ़रद अंगनि में आहे, सो असां बग़ैर तरदुद जे लिखी सघूं था त इहो असां प्राइम नंबर आहे। भला हिननि मां सुञाणूं त कहिड़ा जेके आहिनि उहे मुरकब आहिनि ऐं कहिड़ा मुफ़रद आहिनि। 19, 1, 16, 8 ऐं 5। 19 ते ॾिसंदासीं त 19 ते ॿिनि जो खोड़ कोन थो लॻे, 3 जो कोन थो लॻे, 5 जो कोन, 7 जो न, 11 जो न, 13 जो न। उनजे करे असां चवंदासीं त 19 घणो करे त मुफ़रद आहे, पर अञा पक न आहे, अञा ॾिसूं था। उन खां पोइ असां हिनखे अञा वधीक खोड़ा हणण जी कोशिशि कंदासीं त खोड़ा हिन ते कोन लॻंदा, सिर्फ़ु हिन ते लॻंदो 19 जो खोड़ो ऐं 1 जो खोड़ो। उनजे करे ही असां वटि प्राइम नंबर आहे, यानी मुफ़रद अंग आहे। अंग हिकु, हिकु हिन जदवल में या हिन टेबल में या हिन सीरीज़ में कोन्हे, उनजे करे ही मुफ़रद त कोन्हे, भला मुरकब आहे। असांखे यादि आयो त हिक जा सिर्फ़ु हिकु ई जुज़ो हूंदो आहे, उनजे करे हिनखे आइडेंटिटी चइबो आहे। ही न को प्राइम आहे न को कंपोज़िट आहे, नाइदर प्राइम नॉर कंपोज़िट। उनखे लिखंदासीं नाइदर प्राइम नॉर कंपोज़िट, न को मुरकब ऐं न को मुफ़रद। अॻियो अंग आहे 16। 16 ते खोड़ो हणो, ॿिनि जो खोड़ो लॻंदो, 8, 9, 16। उनजे करे ही त सौ सिधो असांखे ख़बर पई त इहो कंपोज़िट आहे या मुरकब अदद आहे। 8 असां ॿ दफ़ा पहिरीं ॾिसी चुका आहियूं, वरी करण जी ज़रूरत न आहे, असांखे ख़बर आहे त ॿिनि जो खोड़ो लॻंदो, उनजे करे 8 जेको आहे उहो कंपोज़िट आहे। 5 असां ॾिसी चुका आहियूं, 5 जो जेको अंग आहे उहो असांजे पहिरियनि 6 मुफ़रद अंगनि में आहे, उनजे करे 5 प्राइम नंबर आहे। हाणे अचो त असां ॾिसूं त ही अंग जेके आहिनि 2 जेके तमामु वॾा अंग आहिनि हिन जे मुक़ाबले में, उहे मुफ़रद आहिनि या मुरकब आहिनि। अचो त पहिरीं 46,728 खे ॾिसूं। असांखे ख़बर आहे त हर अंग जो हिकिड़ो जुज़ो अंग पाण हूंदो आहे ऐं हिकिड़ो अंग हिकु हुनजो जुज़ो हूंदो आहे, सो हुनखे 2 जुज़ा त आहिनि ई आहिनि। हाणे ॾिसूं त हिनखे टियों हिसो आहे या न। असांखे ख़बर आहे त हिन में एकनि जी जाइ ते 8 आहे, उनजे करे ही अंग ॿधी अंग आहे। ऐं ॿधी अंग जी वस्फ़ इहा आहे त ॿधी अंग उहो आहे जिन जा जुज़नि में 2 ज़रूरु हुजे, यानी उहो ॿियनि सां वंडिजी सघे, उहो ई ॿधी अंग हूंदो आहे। उनजे करे हिन जा जुज़ा थिया घटि में घटि 3, यानी अंग पाण, अंग 1 ऐं 2। उनजे करे ही असां वटि मुरकब आहे, मुफ़रद कोन्हे, यानी असां हिनखे लिखंदासीं त इहो कंपोज़िट नंबर आहे। अहिड़ी तरह ॿियो अंग 1,72,940, हिन में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, ऐं जिन अंगनि में एकनि जी जाइ ते ॿुड़ी हूंदो आहे उहो ॿधी अंग हूंदो आहे, ऐं ॿधी अंग सवाइ अंग ॿिनि जे सभु ॿधी अंग कंपोज़िट हूंदा आहिनि, यानी मुरकब हूंदा आहिनि। उनजे करे ही बि मुरकब अंग आहे। हाणे असां चई सघूं था त मुफ़रद अंग रुॻो पंहिंजो पाण जो ऐं उन ते 1 जो खोड़ो लॻंदो आहे। असां ॾिसी चुका आहियूं त मुफ़रद अंग ते रुॻो पंहिंजो पाण जो ऐं 1 जो खोड़ो लॻंदो आहे। ऐं जेको अंग पहिरियनि 6 मुफ़रद अंगनि सां वंडिजी वञे उहो मुरकब अंग हूंदो आहे। इन ते असां सबक़ कयो पूरो, पर वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांखे आखाणियूं वणंदियूं आहिनि? अचो त मां वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी आखाणी ॿुधायां। हिकिड़ो बादशाहनि जो बादशाह त पाण ख़ुदि आहे, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। उहो ॾाढो आदिल बादशाह हो, हुनखे ख़ल्क़े ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो हो। उहो सभिनी माण्हुनि जो पंहिंजी सॼी राय जो ख़्यालु रखंदो हो। अदल इंसाफ़ हर कंहिंखे घर ते मुहैया करे ॾींदो हो। सभु माण्हू जे घर में सुखिया सताबा हूंदा। उहो त सभु हो, पर उन बादशाह में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई जो नज़र रखंदो हो त कहिड़ो माण्हू उनजी बादशाहीअ में तमामु सुठो कमु थो करे ऐं महारत थो पैदा करे पंहिंजे कम में। जेके तमामु माहिर थींदा पंहिंजे कम में माण्हू,
उनखे घुराए इज़त ॾींदो हो, मान ॾींदो हो, इनाम इकराम ॾींदो हो, हिन सां गॾु हुनखे हिकिड़ो खिताब यानी टाइटल ॾींदो हो। सो उन बादशाही जे हिकिड़े नंढे ॻोठ में हिकिड़ो जवान रहंदो हो। उनखे पहलवानीअ जो शौक़ु हो। उन कई शुरू कई पहलवानी, पहिरीं नंढे अखाड़े मां पोइ वॾे अखाड़े में, आख़िर एतिरो सगावर थी वियो, एतिरो ताक़तवर थी वियो जो उन ॻोठ में को बि उनखे दसे कोन सघंदो हो। वो तमामु ताक़तवर पहलवान हो। उनजी मशहूरी जी ख़बर पोइ जेका शहर में पहुती, जॾहिं शहर में पहुती त शहर वारनि उन्हनि खे घुरायो। पोइ शहर में बि सभिनी पहलवाननि सां मुक़ाबला कई, पर को बि पहलवान उनखे दसे कोन सघियो। हुनजी ताक़त जी ख़बर पहुती बादशाह सलामत वटि। बादशाह सलामत कदावर हो, उहो जेको आहे कदरावर हो, कदुर कंदो हो पंहिंजे सुठनि माहिरनि जो। सो बादशाह सलामत पंहिंजे कारिंदनि खे चयो त इन पहलवान खे वठी अचो त इनखे बि कंहिं खिलत सां या कंहिं खिताब सां नवाज़नि। सो बादशाह सलामत जे हुकुम ते कारिंदा विया ऐं उनखे बादशाह सलामत वठी आया। उते पहुतो त उते ॿिया बि घणेई माण्हू वेठा दरबार में बादशाह जे। ही बि अची जेको आहे हिकिड़े पासे में वेही रहियो। उन जे पासे में हिकिड़ी माई वेठी हुई जंहिंजे गंज में साल खन जो ॿार हो। वारे वारे सां बादशाह सभिनी जो ॿुधंदो पियो वञे, जंहिंखे कुझु इनाम ॾियणो हुअसि हुनखे इनाम ॾींदो पियो वञे। जॾहिं हिन जी वारी आई असांजे पहलवान जी त बादशाह चयोसि त हा ॿुधो आहे तूं ॾाढी हा कहे, तोखे केरु बि दसे कोन थो सघे, तूं वॾो पहलवान आहीं, तोखे केरु बि लेटाए कोन थो सघे। पर जो हा बादशाह सलामत, तव्हांजी महिरबानी, ऐं जेको आहे मूं थोरी महिनत कई आहे ऐं अलाह जो फज़ल आहे जो मां जेको आहे हाणे एतिरो ताक़तवर थी वियो आहियां सॼे मुल्क में, सॼे बादशाहीअ में। अञा हू ॻाल्हाए पियो त एतिरे में जेका माई ही भरिसां वेठी, हुनजो ॿारु 1 साल जो उहो रोअणु शुरू थी वियो। माई घणा ई वस कया पर ॿारु त चुप ई कोन थिए। बादशाह सलामत चयोसि त भला पहलवान तूं एॾो ताक़तवर आहीं त मूंखे हिन ॿार खे चुप करे ॾेखार। पहलवान चयो त बादशाह सलामत, ॿार त मूंखे संभालिया कोन्हनि, पर मां कोशिशि कयां थो, मां पहलवान त आहियां। माई खां ॿार वठी हुनखे ॾाढा हेॾे होॾे लोॾा ॾिनई, हंजुनि में हुनखे टपा ॾिया ॾियईं। ॿार चुप ई न करे, माठी न करे। पोइ बादशाह चयो माईअ खे त पुट तूं ॿुधाए त ही ॿार तुंहिंजो कीअं चुप कंदो, ही त असां खां परचे ई कोन थो। माई चयो त बादशाह सलामत माफ़ कजो, पर जॾहिं ही मछरजंदो आहे त सिर्फ़ु हिकु सूरत में चुप कंदो आहे, जो हुनजो पीउ लेटी पए ऐं पोइ हुनजे पेट ते जेको आहे उहो वेही रहे, हुनजे पेट ते वेही टपा ॾींदो आहे ऐं पोइ हुन ते ख़ुशि थी वेंदो, जेको आहे चुप थी वेंदो आहे। त बादशाह सलामत फौरन ॾिठो पहलवान ॾे, हाणे ॿार त पहलवान जे हंज में हो। ॿार खे ॾिसी बादशाह खे ॾिसी पहलवान चयो बादशाह सलामत मां कोशिशि कयां थो। सो छा कयईं, उते जेको आहे बादशाह जे दरबार में कारपेट ते पियो लेटी ऐं ॿार खे पंहिंजे पेट ते विहारे टपा ॾियारईं। ॿार एॾो ख़ुशि थियो जो फौरन रोअण बंदि करे ऐं खिलणु शुरू थी वियो। ॿार त ठीकु थियो, ॿार खे पंहिंजी माउ जे हवाले कयईं। एतिरे में दरबार में जी हा 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 कार पई, सभु खिलण लॻा। बादशाह सलामत चयो छो था खिलो भाउ, कहिड़ो मसइलो आहे, खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। चईं बादशाह सलामत खिलूं इन ते था जो ही एॾो वॾो पहलवान जंहिंखे सॼे मुल्क में, सॼे बादशाहीअ में केरु बि दसे कोन थो सघे, उनखे 1 साल जो ॿारु दसे वियो, हुनजे पेट ते चढ़ी वेही रहियो। बादशाह ॾाढो खिलियो। भला उन खां पोइ बादशाह सलामत चयोसि तूं ॾाढो सुठो कमु कयो आहे, ऐं हाणे जेको आहे मां तोखे इनाम ॾियां थो। पोइ उनखे जेको आहे ज़मीन जो हिसो ॾिनई हिकिड़ो इनाम में, हिकिड़ी जेको आहे माला मोतियुनि जी उहा ॾिनईसि इनाम में। पोइ वज़ीर खे चईं त वज़ीर ॾे ख़बर भला हिनखे ख़िताब कहिड़ो ॾियूं। वज़ीर चयो बादशाह सलामत हिनखे तव्हां ख़िताब ॾियो, मुंहिंजे ख़्याल में त मुफ़रद पहलवान हुजे। बादशाह चयो इहा कहिड़ी ॻाल्हि थी, मुफ़रद पहलवान छा थींदो आहे। वज़ीर चयो बादशाह सलामत मुफ़रद अंग उहो हूंदो आहे जेको या त पंहिंजो पाण सां मटिजंदो आहे या हिक सां मटिजंदो आहे। सो ही पहलवान बि या त पाण लेटी पए त लेटी पए, या हिनखे 1 साल जे ॿार लेटाए छॾियो, ॿियो त हिनखे केरु कोन थो लेटाए सघे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। चई ठीकु आहे, अॼु खां वठी तुंहिंजो नालो आहे मुफ़रद पहलवान, सो इहो किताब आहे तो वटि। सो ईअं उन पहलवान खे मुफ़रद अंगनि जो
नालो मिली वियो, उहो मुफ़रद बादशाह थियो। जीअं उन पहलवान खे केर बि न पियो ॾिटाए सघे सवाइ हिक जे ऐं पंहिंजे पाण जे, अहिड़ी तरह मुफ़रद अंगनि खे बि केर कोन मटे सघंदो आहे सवाइ पंहिंजे पाण जे ऐं अंग हिक जे। इन ते ॻाल्हि थी पूरी ऐं असांजो सबक़ बि थियो पूरो। नाना खे ॾियो इजाज़त, वरी इंशाअल्लाह ॿिए सबक़ में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।